अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु मौजूदु आहियूं ओल्ड ज़ंगीपुर जे ज़मींदार पॉपुलेशन डिपार्टमेंट जे रिटायर्ड डायरेक्टर बशीर अहमद खोसा वटि अचो त उन्हनि खां पुछा कंदासीं ज़ंगीपुर जे बारे में ऐं उन जी तारीख़ पुछा कंदासीं। साईं, ये ज़ंगीपुर 400 साल पुराणो ॻोठ हो। अॻे हिते हिंदू हुया। पार्टीशन खां पहिरियों ढक बाज़ार हूंदी हुई, सोनारा हूंदा हुआ, दुकाना हूंदियूं हुयूं। उन खां पोइ पार्टीशन खां पोइ आस्ते आस्ते उजड़ंदो हाणे इन हाल ते अची पहुतो आहे। अॻे कुझु तरक़ी हुई, हाणे मुंहिंजे जेसिताईं हयाती आहे ज़ंगीपुर में का डेवलपमेंट न थी आहे, का शइ न आहे। असांजे ॻोठ में न को हाई स्कूल आहे। कम अज़ कम 400 जी शागिर्दनि जी आबादी पॉपुलेशन आहे। उनजे बावजूद बि असांजा छोकिरा हितो 5 जमात पढ़ी पोइ 12 ॻोठनि में दरपदर थियनि था या तालीम छॾे ॾियनि था पिया। उते छाजे करे त उन्हनि वटि माशी हालत न आहे, अहिड़ी कमज़ोर माशी हालत आहे। रहकी करनि था, हे करनि था, ॿिए शहर में नथा वञी सघनि। उहे जेके जाहिल थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था पिया। असांजे ॻोठ में हाई स्कूल हुजे, हाई स्कूल आहे, मिडिल स्कूल हुजे, हेल्थ सेंटर हुजे, उनजी बि का बि न आहे हेल्थ। असां वटि हिन टाइम बि असांजी जेको आहे त कम अज़ कम 15-16 हज़ार पॉपुलेशन आहे ॻोठ जी जेको आहे न। उनजे बावजूद बि असांजे ॻोठ में का फैसिलिटी कोन्हे जेको आहे। जेको तव्हांजो तारीख़ी ॻोठ आहे, ठीकु आहे, इन जी तारीख़ कहिड़ी आहे ऐं हिनखे फिटल शहर छो छॾींदी? साईं, छा आहे, दिन के मस्जिद बि ॾिसो 400 साल जो आहे, ठहियलु आहे। ऐं हिन ॻोठ में खोड़ माण्हू आहे, हिंदू बि हुया, ॿियूं क़ौमां बि हुयूं। के काॾे छॾे विया हिंदू, त ख़ासि करे घणा ग़रीब इंडिया विया वापसि छॾे साईं। हाणे बि माशाअल्लाह चङो ॻोठ आहे जंहिंमें असां रहूं था पिया। जेकी थी सघे थी ॻोठ जी ख़िदमत कयूं था पिया साईं। ऐं ॻोठदार बि आहिनि, 200-300 घर आहिनि हिते साईं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhgujaratnews.com।